कोर्ट जे ॿाहिरि हिकिड़ो तासिर सरदारनि जे तरफ़ खां उन्हनि जे माण्हुनि जे तरफ़ खां उन्हनि जे आसान अल्फाज़ में अगरि चवां त चमचनि जे तरफ़ खां ॾिनो थो वञे त को कम्प्रोमाइज़ थियण वारो आहे त इहा शइ सिंध जे शऊर खे वाज़े कंदी हलां त मां हमेशह हिकिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयनि त मुंहिंजी जिदोजहद धरती जे मज़लूमनि जे लाइ। हिकु त हीअ जिदोजहद धरती जे मज़लूम तबिके जे लाइ आहे। ॿी शइ इहा आहे त कोर्ट में जेको मां हली आहियां 8 साल कंप्लीट थिया आहिनि। मां पंहिंजे हलंदड़ जेको हिकिड़ो ॾींहुं आहे उहो बि हिननि खे माफ़ु नथी करे सघां त मां पंहिंजे घर जा 3 क़त्ल कीअं थी हिननि खे कॉम्प्रोमाइज़ करे सघां, कीअं थी हुननि ते जेको असां मां हुननि खे माफ़ु करे सघां। त इहा शइ वाज़े आहे, क्लियर कट आहे। जेसि ताईं असां में साह बाक़ी आहे, जेसि ताईं असां ज़िंदा आहियूं, हिन केस में क़तअन कॉम्प्रोमाइज़ न थींदो। सरदारनि खे इंशाअल्लाह फांसी जे फंदे ताईं पहुचाईंदासीं। आख़िरी हद ताईं सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ ही जंग जारी रहंदी जेसि ताईं सिंध में इहो सरदारी निज़ाम ख़तमु नथो थिए। हिन केस में सरदारनि खे सज़ा न फ़क़ति सरदारनि खे सज़ा हूंदी पर हर हिकु मज़लूम जी इहा जीत हूंदी त जेके सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ हिकिड़ी शिकारत आहिनि पर उहा जिदोजहद न करे सघिया आहिनि ऐं ख़ामोश रहिया आहिनि। त मां सम्झां थी त हीउ केस सिर्फ़ु मुंहिंजो न आहे, सिंध जे हर उन मज़लूम जो आहे जेको सरदारी निज़ाम जो शिकार बणियल आहे। नेक्स्ट तारीख़ जेका असांखे मिली आहे 19 डिसंबर जी मिली आहे। इंशाअल्लाह असां ईंदासीं, केस परसूं कंदासीं ऐं सरदारी निज़ाम खे मात ॾींदासीं।